वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अवां खे ॿुधायूं त कराची में घरवारी जो पंहिंजे दोस्त सां गॾु मुड़ुस खे क़त्ल करण वारो केस जंहिंमें पुलिस जवाबदारनि शीरीन ऐं उसामा खे मक़ामी अदालत में पेश करे छॾियो। अदालत जवाबदारनि खे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻुभराई रिपोर्ट तलब करे वरिती। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे कराची में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलवाणी। जी शहज़ाद। जी बिल्कुल, अॼु सिटी कोर्ट में जुडिशियल मैजिस्ट्रेट दखन की अदालत में आंगी अपार्टमेंट में घरवारी जो पंहिंजे दोस्त सां गॾिजी पंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण वारे केस जी ॿुधणी थी। पुलिस जवाबदारनि शीरीन ऐं उसामा खे अदालत में पेश कयो। जांच ऑफिसर पारां जवाबदारनि जो रिमांड जी दरख़्वास्त कई हुई। हुते अदालत जवाबदारनि खे 1 अप्रैल ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस के हवाले करे छॾियो। अदालत ईंदड़ ॿुधणी ते जांच ऑफिसर खां अॻु भराए रिपोर्ट पिणु तलब करे वरिती। जांच ऑफिसर जो चवणु हुयो अदालत में त जवाबदारनि जो CRO बि कढायो पियो वञे ऐं वधीक जांच ऑफिसर जो अदालत में चवणु हुयो त जवाबदारनि जो अॻूणो क्रिमिनल रिकॉर्ड बि चेक कयो पियो वञे त कंहिं केस में गलत न आहिनि। पुलिस हिते ॼाणायो अदालत में 4 मार्च ते अंगी अपार्टमेंट में जहांगीर मलिक नाले शख़्स जो घर मां मथे में गोली लॻल लाश मिलियो हुयो। पुलिस मूजिबि क़त्ल थियल शख़्स जी घरवारी वाक़े खां पोइ घर मां गायब थी वई हुई। पुलिस वधीक ॼाणायो त जवाबदार उसामा हिकु ख़ानगी अस्पताल में सिक्योरिटी गार्ड आहे। क़त्ल थियल शख़्स जी घरवारी ऐं उसामा जी पाण में दोस्ती हुई। पुलिस वधीक अदालत में इहो ॼाणायो त जवाबदारनि मलिक जहांगीर खे प्लानिंग तहत क़त्ल कयो। बाक़ी जो केस साहिल थाणे ते दाख़िल कयो वियो हो पुलिस मूजिबि। जी ठीक है, मेहरबानी शहजाद अपडेट करण लाइ।